तो मीरा शाह मदद कर अची औखी अवेर लिल्लाहि लग लतीफ चवे भर पाजी अडे पेर पो औलाद अली शेर करका माड़ मुरीद ते औलाद कंहिंजी चवाली शेर जी शेर खुदा जी ॾाढे जो कंहिंजी औलाद हाणे सुन्नी असांजो त अक़ीदो आहे भिटाई साहब ॾिस रुणो त बगदाद वारो बादशाह अब्दुल कादिर जीलानी मुंहिंजे मुस्तफ़ा करीम ऐं अलीअ जी औलाद अथव। तव्हांजो कहिड़ो अक़ीदो आहे? इहो ई अक़ीदो आहे न। हाणे पढ़ो अलीअ जी औलाद खे जेको भाए घटि पीरान पीर खे केरु घटि चवंदो आहे पाड़ूं त पलीतन जूं परवर पाड़ूं पटे हाणे खेटो ऐं खपते लहदन कान लतीफ़ चए सुन्नी आराम में आ ईद हुजे रमज़ान हुजे मुहर्रम हुजे सफ़र हुजे उनखे सुकून ई सुकून आहे। अलाह साईं उन्हीअ धुर खे अहिड़ो खेटो खपत ॾिनो आहे जो मुंहुं बि पंहिंजो त मोचड़ो बि पंहिंजो लगी पया। अल्लाह सही चोश मोली शाह मोहम्मद ओ साईं मौलाना अब्दुल रसूल इन्ही निभागे के अली जी औलाद के जो घट दो भाई के मुक न हण जा तो ते FIR कट पई वो खाम खा पे चक्कर कोट कोर्टुन जा काटी दे इन्ही के धक न हणी से मोला कावड़ थी अचे कुटिया से अल्लाह से चो चुप करे वे मां पाणी एड़ो इंतजाम तो क्या जो मोह भी पहुंचो तो मोचड़ो भी पहुंचो पांजे पाण खे पियो कुटींदो तो ते केस भी न थिए न को थाने ते छिकजी न कोई FIR न को ज़मानत न को छा खेटो ऐं खपत लहदन कान लतीफ़ चए खुदा जो कसम आहे अहिड़ो त खेटो मिलियो अथनि जो ईद जे राति बि खेटो हर घड़ी खेटो ई खेटो अहले सुन्नत के खुदा ताला सुकून ई सुकून नसीब फरमायो। मुझा सजण साईं मुझा प्यारा भा अल्लाह पाक जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इल्म जी मीरास आंदी इल्म छड़े विया ऐं इल्म जा वारस आलिम हन। अल्लाह साईं जल जलालहु अमन वालहु साईं असांजे हज़रत मौलाना अल्लामा करीम बख्श साहब जे मज़ार शरीफ ते करोड़े रहमतूं नाज़िल फरमाए जंहिं मर्द कलंदर सारी ज़िंदगी पढ़ायो। मुझा दोस्तों अजीजो हजरत अब्दुल्लाह बिन मुबारक जो कौल वो फरमाए तो आलिम दीन जी निंड्र आबिद जे जागण ऐं नफिलन तहज्जुद पढ़ण खां भली आहे। छा ॿुधो आलिम दीन निंड्र करे होॾां वरी पासे में को भड़ में आबिद सगोरो वेचारो सॼी राति इबादत करे भली ॻाल्हि आहे इबादत करे थो पर उन आलिम जी निंड्र उन आबिद जे जागण ऐं इबादत खां भली आहे। इन्ही जे करे तो आलिम मुतालो करे सुतो आहे ऐं इहो नियत ऐं इरादो करे सुतो आहे तो सुबुह मिशकात शरीफ़ पढ़ाईंदुसि बुखारी शरीफ़ पढ़ाईंदुसि मुस्लिम शरीफ़ पढ़ाईंदुसि अल्लाह जो क़ुरान पढ़ाईंदुसि तफ़सीर पढ़ाईंदुसि। मुंहिंजा दोस्त उन जो सॼी राति जेको सुम्हण आहे उहो बि इबादत में आहे। शाह साहब फरमाइंदा तन तस्बीह मन मणियो दिल दंबूरो जन तंदू जे तलब जूं वहदत सुर वजन वहदहू ला शरीक लहू इयो राग रगुन अदा सुता से सूहन निंड्र इबादत जन जी। मां त नौजवान हुउसि पहिरियों पहिरियों मुंहिंजो हिते को बेहड़ में हिन पासे को जलसो रखियो हो मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात साईं सां थी उन टाइम ते बि साईं पोढ़ा ऐं ॿुढड़ा हा। मुंहिंजा दोस्तो मौली साहब हिन जलसो करायो हो उनखे तक़रीबन 30 साल गुज़री विया आहिनि पर मुंहिंजा दोस्त जॾहिं बि असीं ईंदा हुआसीं इन अल्लाह जे बाने जी कफ़चहरी में वॾेरनि वटि ज़मींदारनि वटि किथे बि असीं गॾु थींदा हुआसीं साईं बि ईंदो हो त दुनिया जी ॻाल्हि ई कान हूंदी हुई। मूंखां पहिरियों सुवाल कंदा हुआ मुफ़्ती साहब को नओं किताब आंदो अथव फलाणो किताब तव्हां वटि आहे फलाणे किताब जे बारे में तव्हांखे का मालूमात आहे। मुंहिंजा दोस्त रुगो इल्म जी ॻाल्हि हूंदी हुई जे सदुन महफ़िल में का मुजाहिदा दुनिया जी ॻाल्हि कबी हुई त नागवार गुज़रंदो हुन कॾहिं हिसो कोन वठंदा हुआ ख़ामोश सां वेठा हूंदा हुआ बसि असांजो ख़्यालु करे खणी थोरो मुश्किंदा ई खिलंदा हुआ पर मुंहिंजा दोस्त साईं सरापा इल्म ई इल्म हुआ। पाण जॾहिं कराची बीमार थी बिस्तरे ते विया उतां हिकिड़ो मूंखे ख़त लिखियो अथनि सदुन वफ़ात खां चंद ॾिहाड़ा अॻु में ख़त मूं वटि पियो आहे
साईं जे हथन में ताकत न रही आ, बीमारी जोर वठी वई आ। वो खत साईं जो मूं वटा साईं जे साहबजादन मेहरबानी करे वो खत मुखे पहुंचायो। मुझा दोस्तों उन्हीं खत में भी का गाल काने का चंद दिहाड़ा वफात का अगे उन्हीं में भी फरमातो तो फलाणो किताब आ फलाणी बोली में आ। मुझी दिल थी चवे तो इन्हीं जो तर्जुमो अब्दुल रहीम तू कर त अञा वधीक खुदा जे खल्के फैज़ फायदो मिली पवे। मुझे दिल जी तमन्ना है मां चाहा तो इहो तू तर्जुमो कर, तुझे हथ सां तर्जुमो थे। मुखे यकीन आ मुखे उन अल्लाह जे बाने जी दुआ थी दी इंशाअल्लाह ताला मां उन जो तर्जुमो शुरू कंदुसि। उन्हीं जो तू अॼु मुंहिंजा दोस्त ॿारहो जे प्रोग्राम में शरीक आ। मुंहिंजा अदा तू पंहिंजे बचड़नि खे बि आलिम बना, आलिम थी पवंदा। आलिम थी पवंदो न त इंशाअल्लाह ताला वो कॾहिं भी गुमराह न थींदो। मुझे हबीब करीम अलैहिस्सलाम जे इल्म में बरकत आ। गौस पाक के मञींदा हो न, पाण छा था फरमाइन, दरस्तुल इल्म हत्ता सिरतु कुतुबन। तहज्जुद पढ़ंदा हा, इशराक पढ़ंदा हा, एडा आबिद हा जो सभिनी खे ख़बर आहे। तव्हां उलमा खां ॿुधो हूंदो त पाण इशा जी निमाज़ पढ़ी उन्हीं वुज़ूअ सां मुसल्ले ते वेही इबादत में मसरूफ़ थींदा हा। तां त सॼी राति गुज़री वञे उहो वुज़ू बाक़ी हुजे, उन्हीं वुज़ूअ सां फजर जी निमाज़ पढ़ंदा हा। 8 ॾींहं न, महीनो साल न, 40 साल रातिनि जा मुझे सोने गौस पाक रज़ी अल्लाह ताला उन्हीं गुज़ारिया जो इशा जे वुज़ूअ सां फजर जी निमाज़ पढ़ियो। वॾो आबिद हो, इन जहिड़ो आबिद थींदो ई कोन। पाण फरमान था दरस्तु